हाणे होल नंबर लेस देन आर इक्वल टू 8 ठीक है। हाणे ही जेको आहे होल नंबर लेस देन आर इक्वल टू 8 ही माना 8 खां घटि ऐं 8 जे बराबरि जेके आहिनि होल नंबर असांखे ज़ाहिर करणा आहिनि हिकु लाइन ते ठीकु। ये जेकी निशानी आहे लेस देन एंड इक्वल टू 8 ठीकु आहे। लेस देन आर इक्वल टू ही जेकी हेठां लाइन आहे माना हुनजे बराबरि, माना हुन 8 खां घटि हुजनि ऐं हुनजे बराबरि बि हुजनि, उनजे लाइ असां हिकु लाइन कढंदासीं ठीकु आहे। लाइन कढंदासीं हिकिड़ी या खणी चइजे त लकीर कढबी, उन ते बराबरि हिसनि में छा कबा निशान लॻाइबा ठीकु। हाणे 0 1 2 3 4 उन ते होल नंबर जेके आहिनि असां हाणे लॻायूं पिया 5 6 7 8 ठीकु ऐं 9 10 ठीकु आहे। हाणे ते असां जेको आहे होल नंबर उन ते लिखी छॾिया आहिनि। हाणे असांखे लेस देन आर इक्वल टू 8 यानी कि 8 खां घटि ऐं 8 जे बराबरि जेके आहिनि उहे शो करणा आहिनि ठीकु आहे। उनजे लाइ असां हिन ते निशान लॻायूं पिया त जीअं इहा शइ ख़बर पए त असां जेके आहिनि कहिड़ो हिसाबु लिखियो आहे ऐं केसि ताईं लिखिया आहिनि।